अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ख़बर ॾींदा आलू खैरपुर नाथन शाह तालके जे काछे वारे इलाइक़े जे ॻोठनि बेगोदेरो, खोसा विलेज, वाह जी कोर ऐं चीजो कोर में पीअण जो साफ़ पाणी नायाब बणियल आहे। उन सिलसिले में इलाइक़े जे समाजी अॻवाननि NB खोसो ऐं ॿियनि ॻोठाणनि जो चवणु आहे त बेगोदेरो वाटर सप्लाई स्कीम में बोर हणी जर जे पाणीअ जो बंदोबस्तु न करण सबबि वाटर सप्लाई स्कीम जा तलाउ बेगोदेरो शाख जे आलूदा पाणीअ सां भरिया वेंदा आहिनि ऐं हर साल बेराजनि केनालनि ऐं शाखनि जे खाटी कराइण ख़ातिर अप्रैल खां मथे महीने ताईं पाणीअ जे सालाना बंदी सबबि बेगोदेरो शाख जो पाणी बंदि थियण बैदि जल्द ई वाटर सप्लाई जे तलाउनि जो पाणी बि ख़तमु थी वेंदो आहे, जंहिं बैदि इलाइक़े वासी पीअण जे पाणीअ लाइ तड़पंदा रहनि था। मिस्कीन मारू माण्हू ढोरनि जो किनो पाणी वापराइण या वरी परे खां पाणी भरण ते मजबूर थियनि था ऐं अक्सर मिस्कीन मारूड़ा मजबूरनि आलूदो पाणी वापराइण सबबि पेट जी ख़तरनाक बीमारियुनि ऐं हेपाटाइटिस समेत ॿियनि ख़तरनाक मुज़ी मरीज़नि में मुब्तला थी मौत जो शिकार थींदा रहंदा आहिनि। समाजी अॻवाननि NB खोसो, DCO दादू, पब्लिक हेल्थ इंजीनियर दादू ऐं इंसान दोस्त NGO समेत समूरनि बस वारनि खे अपील कई आहे त अप्रैल खां अॻु बेगोदेरो ऐं आसपास में पाइपलाइन वसीले जर जो पाणी पहुचाइण जो हंगामी बुनियादनि ते बंदोबस्तु करे मारू माण्हुनि खे उन विघे तड़पी मरण खां बचायो वञे। रिपोर्ट शकील चांडियो, अमल न्यूज़।